मंजूम स्कूल में पहुंची चुको आहे फारम जमा कराइण जे लाइ। साईं असदुल्ला पंहिंजे पूरे पैनल सां गॾु पंहिंजे दोस्तनि सां गॾु साईं अब्दी शकूर मेमण मटियारी खां पहुता आहिनि। साईं खे सलाम था पेश करियूं। साईं पंहिंजे दोस्तनि जे लाइ मटियारी खां पहुता आहिनि। ये असांजे तहलके हालात इलेक्शन कमेटी साईं अल्ताफ अहमद मेमण चेयरमैन, साईं सलीम चाल वाइस चेयरमैन ऐं साईं अब्दुल मनाम सेक्रेटरी, साईं जो अल्हम्दुलिल्लाह फार्म जमा कराए छॾियो आहे। इलेक्शन कमेटी जो पंहिंजी कार्रवाई कंदी, कागज़ चेक कंदी, इंशाल्लाह उन खां पोइ चेयरमैन तरफ़ां ॿुधायो वेंदो त जेका बि सूरत हाल हूंदी दोस्त उनखे चेक करे रहिया आहिनि। महिरबानी।